पिछा सिंध मेमण इत्तेहाद जे मरकज़ी चेयरमैन हाजी अब्दुल शकूर मेमण पारां हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त अॼु असीं वाज़े था कयूं त अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील मेमण खे मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी छॾियल मिशन खे हलाइण जो कीअं ख़्यालु पैदा थियो। इत्तेहाद जे नाले ते सियासत करणु पियो चाहे, एतिरी हमदर्दी छो? शर्जील मेमण अॼु ताईं मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण जे फातिह ते न आयो। उहो सिंध मेमण इत्तेहाद जे बानी जी जॻह ते कीअं थो वठी सघे? असीं शर्जील ग्रुप खां लातालगी जो इज़हार था कयूं। हुन चयो त हाजी साहिब पंहिंजी हयाती में 3 मुनाफ़िक़नि खे इत्तेहाद मां निकाले ॾिनी, जिन ठगनि मुनाफ़िक़त शुरू कई। सिंध मेमण इत्तेहाद खे तोड़ण जी साज़िश कई आहे, जेको असां हरगिज़ न कंदासीं। सिंध मेमण इत्तेहाद असांजे वालिद साहिब जो हिकु रजिस्टर्ड इत्तेहाद आहे, जंहिंजो नालो इस्तेमालु ॿिए इत्तेहाद खे न करणु ॾींदासीं। असीं कोर्ट जो दर खड़काईंदासीं। असांजो बाबा साईं सिंध मेमण इत्तेहाद जे तमामु मेमण क़ौम बिरादरी ॾुख सुख जो साथी रहियो आहे। असीं उन जी छॾियल मिशन हलायूं पिया। हुन चयो त सिंध जे तमामु मेमण बिरादरी खे वाज़े तौरु चऊं था त शर्जील ग्रुप सां असांजो को बि तालुक़ु न आहे। हाजी अब्दुल रज़ाक मेमण सां चाह रखंदड़ हुननि जे चकर में न अचनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।